श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। साध संगत जी हाणे तव्हां कार्तिक महोत्सव मनायो जंहिंमें ॿ ॻाल्हियूं विशेष हुयूं। चओ जय श्री कृष्ण। कि सवेल उथण स्नान करण ऐं संतन वटि सत्संग करण। ॿ ॻाल्हियूं असां विशेष पालन कईसीं। 15 ॾींहं सत्संग बि कयोसीं, सवेल उथी करे स्नान बि कयोसीं। त इहे जेके ॾींहं थींदा आहिनि असांखे सेखारण जे लाइ थींदा आहिनि। जहिड़ी तरह सां असांजी सरकार असांजे आर्मीअ खे प्रैक्टिस कराईंदी आहे, युद्ध जी मेहनत कराईंदी आहे, व्यायाम कराईंदी आहे, अभ्यास कराईंदी आहे शस्त्रनि जो। त इन करे न कि अभ्यास करे तव्हां घर वञी सुम्ही पओ। अभ्यास करे पोइ वरी तव्हां पंहिंजी ड्यूटी निभायो, धर्म निभायो। चओ जय श्री कृष्ण। त अहिड़ी तरह सां इहे ॾींहं असांजे अभ्यास जे लाइ आहिनि कि 15 ॾींहं उथी ॾिसो भाई कार्तिक में, पोइ तव्हां आसानीअ सां जीवन भर उथी था सघो पिया। लेकिन असां छा कंदा आहियूं, 15 ॾींहं बढ़िया उथी करे सनानु करे पोइ वरी 13 ॾींहं अहिड़ी गुत हणंदा आहियूं कि पोइ 9 बजे ताईं ख़बरदार मूंखे उथारिजो न, पोइ त कुंभकर्ण ठही वेंदासीं। 15 ॾींहं बढ़िया ईअं भरत लक्ष्मण शत्रुघ्न, ऐं पोइ 13 ॾींहं बजे 15 ॾींहं थिया कार्तिक जा, 16 ॾींहं बसि कुंभकर्ण। त इहो ई त सत्संग आहे कि असां सिखी वठूं। 15 ॾींहं अभ्यास कयोसीं त जीवन भर कयूं। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी ॾाढी तव्हांखे अद्भुत कथा ॿुधायूं, पौराणिक कथा आहे, ॾाढी प्यारी कथा संतन ॿुधाई आहे। त हिकु बार हिकिड़े राजा जो जन्मोत्सव हुयो। राजा खे तरह तरह जी भेंट उपहार माण्हू ॾियनि पिया। हिकिड़ो महात्मा आयो, उन सोची मां छा ॾियां राजा खे, छो जो संतनि जी भेंट कुझु हटके हूंदी आहे। उन सोची इहे त राजा खे खजानो पहिरियों ई वधीक आहे, खाइण पीअण जी कमी कोन्हे, वस्त्रनि जी कमी कोन्हे, हे सॼी दुनिया त उहो ई सामान थी ॾे। लेकिन मां राजा खे उहो खजानो ॾियां कि जिंदगी भर उन जे कमु अचे। तॾहिं महात्मा आया, राजा सादर प्रणाम कयो, हथ जोड़िया। तॾहिं महात्मा चवनि था, राजा मां तोखे उपहार में कुझु वचन थो ॾियणु चाहियां। चओ जय श्री कृष्ण। साईं बिल्कुलु तव्हांजो स्वागत आहे, पर वचन एॾा कीमती जंहिं तूं खणंदे त जंहिं, न खणंदे त न जंहिं। छो जो हिन तोखे वस्त्र ॾिनो, तूं वरिते तॾहिं त तोखे ॾिनो। हिन तोखे मिठाई ॾिनी, तूं स्वीकार कई। अगरि तूं न वठे त वापसि खणी वञे, हा न। त तूं मुंहिंजा वचन न खणे त मां वापसि खणी वञा, तोखे ॾियां ई न, ऐं खणंदे त तोखे वचन ॾियां। संतनि वटि कहिड़ा तरीक़ा हूंदा आहिनि ॾिसो सत्संग सां जोड़ण जे लाइ। त चई साईं मूंखे क़बूल आहे, मां तव्हांजो वचन पालन करण जी पूरी कोशिशि कंदुमि। चओ हरे राम। त सभिनि खां पहिरियों ॿुधाए तूं उथंदो घणे बजे आहे? राजा चई साईं 8 बजे। त चई पहिरियों वचन त इहो त ई सवेल उथणो पवंदे। चई 5 बजे उथी वञ ऐं उथी करे वरी स्नान कर। राजा त उते ई थधो थी वियो। चई साईं 8 बजे उथण वारो माण्हू, चई 5 बजे उथे, वरी चओ था स्नान बि करे। हा स्नान त करणो पवंदे, 100 कम छॾे स्नान कर। चओ हरे राम। 1000 कम छॾे भोजन कयो, 1,00,000 कम छॾे करे दान कयो, ऐं करोड़े कम छॾे करे पहिरियों भगवान जो भजन कयो। इहे त वेदनि जा नियम आहिनि, संतनि जा कानून ठहियल आहिनि। ठीकु आहे साईं, मां क़बूल थो कयां, तोखे ॾाढो लाभ थींदो, इहो मुंहिंजो असली उपहार अथई। राजा मन में सोचे तो, ठीकु आहे हाणे पालन त कयूं था, ॾिसूं था कीअं थो लॻे। न लॻो त पंहिंजी वठनि जी घड़ी त ठहियल आहे पोइ वरी। चओ जय श्री कृष्ण। पर न श्रद्धा हुई, चई साईं मां वादो थो कयां उथंदुमि। ठीकु आहे। ॿियो वचन कहिड़ो? त पहिरियों वचन सवेल उथ, ऐं ॿियो वचन स्नान कर, ऐं जेको बि सत्संग भजन थिए उनखे यादि कर, प्रभुअ खे यादि कर, भजन कर, सत्संग कर। क़बूल आहे साईं। हाणे जन्मदिन गुज़रियो, ॿिए ॾींहुं राजा खे ख़्यालु आयो, अरे सवेल उथणो आहे।
हाणे पहिरियों वचन त मञे ॾिसजे भाई संतन जो, ॾिसूं कहिड़ो लाभ थो थिए संतन जे वचन सां। 4 बजे उथी वियो, चओ जय श्री कृष्ण। अच्छा, हीअं कोई चए त माण्हू न मञींदो आहे, पर संत चवनि त कुझु असर पवंदो आहे। ईअं सॼी दुनिया चए त उहे ॻाल्हियूं असां ते असर न कंदियूं, पर कोई संत चए, महापुरुष चए त उन जो असर पवंदो आहे कि हीअ विशेष आहे, त हिन जी वाणी बि विशेष हूंदी। हाणे सवेल उथियो 4 बजे, उन ज़माने में बाथरूम न हूंदा घर में, उन ज़माने में नदीअ ते सभु सनानु कंदा, चओ हरे राम। ऐं नदी जे सनान जो पुण्य थींदो आहे, इन करे बि सनानु कंदा। त राजा जे पासे में थोरो परते नदी हूंदी। अॼु 4 बजे उथी करे राजा वियो नदीअ ते सनानु करणु। नदीअ ते जीअं सनानु करणु वियो त छा थो ॾिसे, उहो महात्मा त पहिरियों ई सनानु ध्यानु करे प्रभु जो भजन करे रहियो आहे, जंहिं वचन ॾिना उन नदीअ ते बढ़िया गुल गुल थी करे, तिलक विलक लॻाए करे, ऐं वण जे हेठों वेही करे उन नदीअ जे किनारे ते भजन थो करे। वाह! ऐं 4 बजे तव्हां उथी ॾिसो केॾो आनंद ईंदो आहे सवेल उथण में। ठीकु आहे, कॾहिं माण्हू देरि सां आराम करे त अलॻि ॻाल्हि आहे, न उथी सघियो, थकावट आहे, लेकिन ज़िंदगी भरी देरि सां उथे इहो त ग़लति आहे। चओ हरे राम। हाणे साध संगत जी नज़ारो ॾाढो सुंदर, थधी थधी हवा पई हले, बढ़िया, हिकदमि शांती, नीरवता, आनंद। अचानक छा ॾिठई, 4 बजे उथियो, नदीअ ते आयो, लॻभॻि 4:30 5 थियण लॻा। हिकिड़ो बगुलो वेठो हुजे नदीअ ते। नदीअ ते पासे में कुझु जॻह ॾिसी करे, स्थान ॾिसी, मिटीअ जो कुझु ढेर ॾिसी, उते नदीअ ते बीठो। ऐं तव्हां बगुले खे कॾहिं मथां ध्यान सां ॾिठो हुजे त तव्हांखे ख़्यालु हूंदो, बगुलो हिकु पेर मथे करे तपस्या कंदो अथव, साधू ठही बीह रहंदो आहे। ईअं अखियूं बंदि कंदो आहे कि मछली मत्स्य समाज जेकी हूंदी आहे उहे सम्झंदियूं कोई महात्मा आयो आहे, वीचारो हिकु पेर ते बीह करे तपस्या थो करे पियो। ईअं अखियूं बंदि करे ईअं अडोल बीठो हूंदो आहे, ईअं न महात्मा बुद्ध बीठा आहिनि। ऐं पोइ अखियूं बंदि करे धीरे सां हिकिड़ी अखि खोले ॾिसंदो आहे, आई कोई आई, ॾिसंदो आहे, पोइ हा आई आहे, साम्हूं आई आहे, मछली वीचारी पेरे पौण ईंदी आहे, उहो ठका जो चों चढ़ंदो आहे, उनखे खणी उॾामी वेंदो आहे, शिकार कंदो आहे। त उन ॾींहुं हिकिड़ो पत्थर हुयो नदीअ जे विच में, पत्थर पियो शिला, उन ते अची बीठो ऐं शिकार जे तलाश में छा करणु लॻो, जेकी चोंच हूंदी आहे उहो पाणी खणे चोंच सां पत्थर ते विझे, वरी उहा चोंच घिसाए, वरी पाणी खणे पत्थर ते विझे, उहो चोंच घिसे। महात्मा सम्झी विया कि मां बि सवेल उथियो आहियां, बि सवेल उथियो आहे, मां बि सनानु कयो आहे, बि नदीअ ते आयो आहे, लेकिन हिन जा इरादा नेक कोन्हनि। हे सुबुह जो उथी करे हे शिकार कंदो। हालांकि प्राणी जेके उन्हनि खे कर्मनि जो पाप न लॻंदो आहे, त पिछला दुख भोगणा आहिनि। केवल इंसान आहे जेकी कर्म योनी आहे, जेको कर्म करे उनखे हिसाब ॾियणो पवंदो आहे। बाक़ी जेके बि जोनियूं आहिनि 83,99,999 उहे भोग योनी, उन्हनि खे कंहिं कर्म जो पाप पुण्य न लॻंदो आहे। शेर कंहिंखे खाई वञे, कुतो ॿिलीअ खे मारे छॾे, ॿिली चूहे खे खाई छॾे, उन्हनि खे पाप पुण्य कुझु न लॻंदो आहे। उहे त वीचारा भोग भोगणा आहिनि दुख जा। केवल इंसान आहे विवेक प्रधान आहे, कर्म प्रधान, विश्व रची राखा, जो जस करे सो तस फल चाखा। हाणे महात्मा ॾिसी करे उन्हनि जे मुख मां हिकिड़ी कविता निकिरी वई, त करे छा थो पियो, चोंच खणी घिसे थो, पाणी थो विझे, वरी पाणी में मुंहुं थो विझे, वरी पाणी थो रखे, चोंच थो घिसे। मां सभु सम्झी वियुमि, हे सनानु करण न आयो आहे, हे मछली मारण आयो आहे। महात्मा जे मुख मां निकिरी, अरे बगुला भगत, मां तोखे सुञाणे वरितो, घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी, जेहि कारण तुम घिसत हो प्यारे, वो कारण में जानी। समझो इन जो अर्थ, भाई तूं घिसे ऐं वरी तो घिसाए चोंच खे, वरी पाणी तो विझे, लेकिन छाजे करे, मछली खाइण जे लाइ। मां उहो कारण सम्झी। राजा खे ॾाढो बढ़िया लॻो, कमाल आहे, वातावरण ॾाढो सुंदर। महात्मा भक्ति कंदे कहिड़ी कविता चई, चओ जय श्री कृष्ण। राजा खे सम्झ में न आयो कि बगुले लाइ था चवनि, पर राजा ॿुधो भाई वचन यादि रखजां, त राजा जे कननि में उहो शब्द वेही रहियो। हाणे राजा ख़ूब स्नानु कयो, संतनि खे प्रणाम कयो, हाणे वापसि अचण लॻो, पर दिमाग़ में उहा वाणी हलेसि पई, घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी, जे कारण तुम घिसत हो
वो कारण में जानी। शब्द अहिड़ो कि उनखे यादि रहिजियो। चओ जय श्री कृष्ण। हाणे वापसि आयो त राजा जो जेको मंत्री हो ॾाढो बेईमान हो। उन षड्यंत्र कयो कि कंहिं तरीक़े सां मां राजा खे मारियां, राजा खे पुट बि कोन्हे, सॼो राज मुंहिंजो थी वेंदो ऐं ॿाहिरियों ॾाढो सुठो हलंदो। राजा उनजे नाटक ते प्रसन्न थी उनखे सुठो सम्झंदा हुआ, प्रेम कंदा हुआ त प्रजा सम्झंदी मंत्री राजा जो चहे थो आहे। राजा जीअं स्नान करे अचे पियो त मंत्री राजा जे नाईअ खे पकड़ियो। अरे नाई, काॾे थो वञे पियो? चई राजा जी दाढ़ी लाहिण वेंदो आहियां भाई मां रोज। चई भी हिते, खबरदार। घणो कमायो अथई, घणी सेवा कई अथई, घणनि सालनि खां थो करे? चई घणनि सालनि खां मुंहिंजो ॾाॾो, मुंहिंजो पिता, मां सभु राजा जी सेवा कंदा आहियूं, सेवा असांजो धर्म आहे। चई अरे रहण ॾे, धर्म कर्म जी ॻाल्हियूं ॿुधाए। घणा लख कमाया अथई? 10 लख कमाया अथई? 5 लख कमाया अथई? उन ज़माने में चई साईं मजाक था कयो पिया, घर घाट आहे, भोजन मिली वेंदो आहे सुठो, कुझु रुपया जोड़िया बि आहिनि। अरे त 10,000 कमाया अथई, लख रुपयो कमाया अथई? चई साईं असां काॾो, असां हजामत करण वारा काॾो लख रुपयो कमाईंदासीं। अरे तूं 50 साल खां सेवा तो करे, पीढ़ी दर पीढ़ी, तूं लख रुपयो न कमायो आहे। तूं अगरि मुंहिंजी सेवा हिकु ॾींहुं अगरि चवण मञे त मां तोखे लख रुपयो ॾेई छॾियां। हाणे लालच ॾिसो माण्हूअ खे कीअं खाईंदी आहे, चङे भले खे बेईमान कीअं ठाहींदी आहे। चएसि तूं हिकु ॾींहं में, हा ये सभु ॾाढ़ियूं लाहिण बंदि कर, पंहिंजो शोरूम खोले वेह बढ़िया एसी शोरूम। छा करणो पवंदो? चई बसि उहा ई जेकी हजामत कंदो आहे, तोखे उहा बसि उहो छुरो ई हलाइणो आहे। मां सम्झुमि न। चई रोज़ दाढ़ीअ ते हलाईंदो आहे, राजा जे गले ते हलाए छॾ। कांपजी वियो। चई छा था चओ, इहो पागल आहियो? राजा मुंहिंजो राजा भॻवान आहे, मां हुन सां ईअं कंदुमि? चई पोइ छॾेसि, पोइ लख रुपयो भुलिजी वञ। चई लेकिन मंत्री महाराज ॾिसो न, वरी पकड़जी न वञा, मूंखे फांसी वासी न थी वञे। मंत्री सम्झायसि। राजा जॾहिं मरी वियो त पोइ राजा त मां ई आहियां न पागल, ऐं मां पूरो कार्यक्रम ठाहे रखियो आहे। तूं राजा खे बसि छुरो हलाए, बाक़ी सभु मां संभाले वठंदुमि। कि राजा जी दुर्घटना थी वई, हीअं थी वई, तोखे त वॾो इनाम ॾींदुमि मां। नाई चक्कर में अची वियो। चओ जय श्री कृष्ण। नाई चक्कर में, लालच में अची वियो, अंधो थी वियो। चई ठीकु आहे। अॼु नाई खणी आयो वॾो उस्तरो। सोचे पियो राजा महाराजा पहलवान हूंदा, अॼुकल्ह वांगुरु थोरी खाई पी सुम्ही पवनि, त युद्ध लड़ंदा हुआ। राजा जो शरीर ढील ढोल, 6 फुट, हटो कटो गलो, हे वॾो चौड़ो लंबो। हाणे ॾिसे थो भाई चङी तरह हाणे छुरो तिखो करणो पवंदो। नाई जेको आहे उहो छुरो तिखो करणु लॻो। चओ जय श्री कृष्ण। नाई छुरो तिखो थो करे, पाणी थो खणे, वरी घिसे थो, वरी पाणी थो खणे, वरी घिसे थो। ऐं राजा खे संतन जो वचन यादि थो अचे। ॿुधायो कहिड़ो? हा चओ न। बसि घिसे घिसाए थी वियो, घिसी वियो। मूंसां गॾु चवायो, घिसे घिसाए घिसे घिसे, घिस घिस डारे पानी, जेहि कारण तुम घिसत हो, वो कारण मैं जाने। हाँ राजा दोहराए वेठो, घिसे घिसाए घिसे घिसे, घिस घिस डारे पानी, जेहि कारण तुम घिसतो, वो कारण मैं जानी। मन में एतिरे में नाई आयो। हुजूर सलामत, प्रणाम। अरे भाई नाई जल्दी आ जल्दी आ। हाणे नाई वेठो, जो छुरो घिसे त राजा पंहिंजे लेखे, राजा खे त शक बि न हो, राजा पंहिंजे लेखे ख़ुशि पियो थिए। वाह ॾाढो आनंद आयो, अॼु सुबुह जो सनानु करण में मौज अची वई। हाणे मां ज़िंदगी भर 4 बजे उथंदुमि। अरे भाई ख़बर अथई नाई संत त साक्षात कनाई, अहिड़ो मंत्र ॾेई आनंद अची वियो। 2-3 मंत्र हिकदमि बढ़िया। सुबुह जो उथी सनानु कर, सवेल उथ सनानु कर, वरी भॼन कर, संतनि जो सत्संग कर। आहा, इहे 3-4 ई वचन मां दिलि ते रखिया आहिनि। अॼु खां पालन कंदुमि, कुझु बि थी वञे, कुझु बि थी वञे, मां रोज़ सवेल उथंदुमि। ऐं छा त मन में तो सोचे, छा त वचन ॿुधाई, ख़ुशि थो थिए, चेहरे ते ख़ुशी अची वई आहे। ऐं राजा बेफ़िक्र निडर थी करे उहो सलोक कीअं चवणु लॻो ख़बर अथव? खिली करे चवणु लॻो। हेॾे नाई वेठो, हाणे कल्पना कयो, उहो पाणी थो विझे,
ऐं घिसे थो। ऐं हेॾे राजा संतन जो सलूक थो चए। राजा खे त मन में मलाल कुझु कोन्हे, ख्याल बि कोन्हे कि नाई छा थो करे। ऐं नाईअ खे पतो न आहे राजा छा थो चए, छो थो चए, छाजे करे थो चए। भगवान कीअं रक्षा कंदा आहिनि, कीअं संतन जा वचन पूरा कंदा आहिनि। ॾिसो हाणे वो पाणी थो विझे ऐं छोरो घिसे थो कि जो राजा जो गलो साफ़ करणो आहे। ऐं हेॾे राजा खिलनि था त छा त संतन वचन ॾिना। राजा तो चए घिसे घिसाए घिसे घिसे। नाई हाणे नाई तो ॾिसे त राजा ईअं छो थो चए, मां तो घिसियां हिनखे। थोड़ो ॾिसे बि तो, वरी सोचे बि तो। वरी राजा तो चए घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी। पाणी विधई त ढिजी वियो। राजा खे ख़बर त न पइजी वई, कोई गड़बड़ त न आहे। वो संत कोई उनखे कोई शक्ति त न ॾेई आहे जेको कल्ह आयो दरबार में। वरी ॾिसे तो न न ईअं न हूंदो। वरी राजा खिली करे तो चए, मंत्री खे बि तो ॾिसे, कंधे ते हथ रखी, प्यारे घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी और जिह कारण तुम घिसत हो। नाई जा त ढढर ढरा थिया। जिह कारण तुम घिसत हो प्यारे, वो कारण में जानी, वो कारण में जाने। नाई समझियो राजा त कोई शक्ति पाए वेठो आहे, सभु पतो पइजी। खणी उस्तरो ठका फिटी कई, पेर पकड़े वरितई। क्षमा क्षमा त्राही माम पाही माम, मूंखे माफ़ कयो, बख़्शो बख़्शो साईं, मां वॾो अपराधी गुनहगार नीच आहियां, मूंखां वॾो पाप थियो, बख़्शो बख़्शो, मुंहिंजी तौबा, मूंखे फांसी न ॾिजो, फांसी न ॾिजो। राजा चई अरे पागल छा थियो, तूं पंहिंजो कमु कर, उस्तरो खण। न न मां तौबा कई, मूंखे मारे छॾींदो तॾहिं बि न, मां तव्हांजो नमक खाधो आहे। अरे तूं उस्तरो खण। राजा तो चएसि ॾाढ़ी लाइ, न न मरी वञा, मां हथ न लॻायां। अरे पागल साफ़ साफ़ ॿुधाए, पंहिंजे ज़बान सां खोले ॿुधाए छा थो चए पियो, सम्झाए। हुजूर फांसी माफ़ कयो, तव्हांजो मंत्री ॾाढो बदमाश आहे, मूंखे लालच ॾेई छॾी लख रुपए जी। उन ज़माने जो लख रुपयो अॼु जो सम्झो करोड़ रुपयो। मूंखे लख रुपए जी लालच ॾेई छॾियईं कि राजा जो तूं गलो कटे छॾ। मां हुन जे लालच में अची रोअण लॻो, नाई पेर पकड़े वरितई। लेकिन मूंखे ख़बर आहे तव्हांखे संत मंत्र ॾेई आहिनि, तव्हांखे हाणे मन जी ॻाल्हि पतो थी पइजी वञे। तव्हांखे पतो पइजी वियो, चयो न मां पाणी पियो विझां हिन में छुरे में, त घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी। वरी मां पाणी पियो विझां, वरी तव्हां चयो जे कारण तुम घिसत हो, तव्हांखे पतो पइजी वियो न, सच ॿुधायो। वो कारण में जानी, मूंखे माफ़ कयो। राजा चई कमाल आहे, पहिरें ॾींहुं मंत्र सिद्ध थी वियो। हाँ अञा 5 बार पढ़ियो, मंत्र सिद्ध, जान बची वई। अरे हिकु ॾींहुं अञा पालन कयो संतन जे वचन जो त जान बची वई। अखियुनि में आंसू अची विया। नाईअ खे त माफ़ी ॾिनी राजा, चओ जय श्री कृष्ण, ऐं मंत्रीअ खे कैद में करायो। उन ॾींहं खां पंहिंजे राज में ऐलान करे छॾियईं कि सभु सवेल उथनि, सभु सवेल जागनि ऐं उदम करे पूरी कोशिश करे राजभवन में सत्संग हलंदो, रोज सत्संग जो लाभ वठनि। बोलो सत्संग भगवान की। एॾा लाभ थींदा आहिनि सत्संग जी, भगवान जी भक्तिअ में। श्री कृष्ण गोविंद। इहो तव्हां सलोक यादि कंदव, पूरी कथा तव्हांखे ईअं यादि थी वेंदी। सभु वञी करे पंहिंजे परिवार में जेके तव्हांजा फैमिली मेंबर न आया आहिनि उनखे कथा ॿुधाइजो, ऐं कथा जो सार ॿुधाइजो कि सवेल उथो ऐं सत्संग कयो। चओ भाई घिसे घिसाए घिसे घिसे घिस घिस डारे पानी, जिह कारण तुम घिसत हो, वो कारण में जाने। बस ये न थे जिंदगी घिसी वञे पूरी ऐं असां रहिजी वञूं। कर स्नान सिमर प्रभ अपना। श्री कृष्ण गोविंद। अचो ॾाढी प्यारी गुरबाणी। सतगुरु चवनि था प्यारा, तूं पंहिंजो धर्म भुलिजी वेठो आहे, तूं छाजे करे जन्म वरितो आहे। असली जेको कमु करणो है उहो छॾे करे ॿिया सभु कम करे रहियो आहे। दीन विसारियो रे दीवाने, दीन विसारियो रे। पेट भरियो पशुआ जीअं सोयो, मनुख जन्म है हारियो।
तू केवल जबान सां स्वाद वरता, पेट भरे भोजन खाधे ऐं सुम पे। अरे इहो जीवन त पशुनि जो आहे। भोग, आहार, निंड, मैथुन ऐं संतान, ये चारई शयूं त जानवरनि में बि हूंदियूं आहिनि। पोइ जानवर में ऐसा में कहिड़ो फ़र्क़ु रहे। सतगुरु चवनि था पिया, ऐं रामायण में त अञा वधीक था चवनि था, जेको भजन न करे, भगवान जो प्रेम न रखे, जीवन जंहिंजो भगवान जे भजन में न लॻल आहे भाई, अरे उहो त जानवरनि खां बि वयल आहे। उहो त अहिड़ो पशु आहे जंहिंमें सिंग बि कोन्हनि ऐं पुछ बि कोन्हे। चओ हरे राम। तंहिंजे करे असां तव्हांखे चवंदा आहियूं, तव्हां भागन वारा आहियो कि तव्हां सत्संग ते अचो था। इहो सभु मनमुखनि जे लाइ आहे, जेके कॾहिं न अचनि सत्संग, गुरुद्वारे, भक्ति, भजन, कीर्तन में धंधे जा बहाना वेठा कनि। इहे वचन उन्हनि जे लाइ आहिनि। पर इन जो मतिलबु इहो न आहे कि असां संतोष कयूं कि हफ़्ते में हिकु ॾींहुं भक्ति करे वरितीसीं, कलाक में काफ़ी मञूं, हफ़्ते में हिकु ॾींहुं दुकानु खोलियो न काफ़ी मञूं, 6 ॾींहं न खोलियो, संतोष कंदव न कंदव। तंहिंजे करे यादि रखिजो, चवनि था हिकिड़ो श्वान, ॿियो सूकर ऐं टियों कांव, कौओ, इहे सतगुरनि उदाहरण ॾिना आहिनि। ॾिसो चवंदा आहिनि गुरु ग्रंथ साहिब जी बाणी, तू पढ़ी त ॾिसड़े प्राणी, पढ़ण सां तो अंदर ठरे। लेकिन अहिड़ी वाणी बि अथव कि पढ़ो त आग लॻी वञे भीतर। कहिड़ी आग लॻी वञे? असांजे बुरे ख़्यालनि ते, बुरे स्वभाव ते आग लॻी वञे कि कहिड़ो जीवन जीऊं था, कहिड़ो जीअण खपे। गुरु ग्रंथ साहिब में केवल मिठी बाणी कोन्हे, कड़वी बाणी बि अथव, जे कड़वी दवा थींदी आहे। हरे राम, हे हरे, श्री कृष्ण गोविंद, गोपाल दामोदर। और खासकर कबीरदास जी त ॾाढी कठिन बाणी थींदी अथव। ये बाणी तो कबीरदास महाराज जी। उदाहरण कहिड़ा ॾिना अथऊं साध संगत जी। चवनि था, साध संगत कबहू नहीं कीनी, रचियो धंधे झूठ। धंधो शब्द भी चऊं, कूड़े धंधे में तू रचिजी वएं, उनमें 10-10 कलाक, 12 कलाक, ऐं तोखे रोज अगरि 3 कलाक भक्ति चऊं त भारी थी लॻे पई। रोज सत्संग जे लाइ बहाना आहिनि, कमु हुयो, हे हुयो, हो हुयो, ऐं मथे छा दुकान हलंदो, पैसा हलंदा या भगवान जी भक्ति हलंदी? माफ़ कजो, गुरबाणी आहे, स्वान सूकर बायस। स्वान चइबो आहे सूअर खे, सूकर चइबो आहे कुते खे, बायस चइबो आहे कांव खे। चवनि था जॾहिं तूं भजन न कंदो आहे न त तुंहिंजी अहिड़ी हालत थींदी आहे, तॾहिं तूं कॾहिं तूं कुतो बणिजी वेंदो आहे, कॾहिं तूं सूअर बणिजी वेंदो आहे, कॾहिं तूं कौओ बणिजी वेंदो आहे। इहे मनमुखनि जे लाइ वचन, गुरमुख जे लाइ न आहे। संसार में ॾाढा माण्हू अहिड़ा अथव जेके कोई मतिलबु कोन्हे भजन भक्ति सत्संग सां। उहे सोचींदा आहिनि बुढ़ापे जी शइ आहे भजन करणु। हरे राम। बुढ़ापे में जिन महिल ॿुधण ई न अचे त कथा छा ॿुधंदे भाई? दिमाग़ ई कमु न कंदो। जॾहिं एॾी स्मृति हली वेंदी आहे त तूं छा यादि रखंदे? अखियूं ठीक सां ॾिसंदियूं न, प्रभुअ जो छा दर्शन कंदे? कीअं गीता पढ़ंदे, भागवत पढ़ंदे, रामायण पढ़ंदे? भक्ति त जनम थिए उन खां पहिरियों जी शइ आहे। गर्भ में बालक हूंदो आहे न त उन समय खां भक्ति हलणु खपे, माता खे भागवत पढ़णु खपे, उहो ॿार ते असरु पवंदो आहे। प्रहलाद महाराज गर्भ में ही पूरी भागवत यादि करे आया, पूरी यादि करे आया। चओ हरे राम। असांजी मूर्खता आहे कि भक्ति बुढ़ापे में कंदासीं असां। श्री कृष्ण गोविंद। पाण खे असां ॾाढो वॾो मञींदा आहियूं। आपस को दीर्घ कर माने, ॿियनि खे नंढो सम्झंदा आहियूं हमेशा। भले जबान सां चऊं न साईं असां तव्हांजे चरणनि जी धूल, लेकिन पाण खे ॾाढो वॾो सम्झंदा आहियूं। मन सां, वचन सां, कर्म सां। कबीरदास चवनि था, मां अखियुनि सां अहिड़नि माण्हुनि खे नरक वेंदे ॾिठो आहे। चओ हरे राम। नरक काथे आहे ख़बर अथव? धरतीअ खां 90,000 योजन हेठि अथव। नरक मथे कोन्हे वा। 1 योजन यानी 6 किलोमीटर, त 90,000 योजन। हाणे तव्हां हिसाब लॻाइजो भाई घणा किलोमीटर हेठि थियो। ऐं कई नरक आहिनि, उनमें 28 त भयंकर
नरक है। मता कोई सोचे तो मां कोई भी कर्म कया मूंखे कोई हिसाब वठण वारो कोन्हे। अब मथे भ्रष्टाचार भी तो न हलंदो। मथे अगर बचणो आहे तो बस हिते जाते वेठा आहियो, जेको कम करे रहिया हो भक्ति भजन सुमरन इहो ई मथे हलंदो। कामी क्रोधी चातुरी बाजी घर बेकाम, निंदा करते जन्म सिरानो कबहु न सिमरियो राम। ॾिसो त सही काम में कीअं असांजी अखियूं फासी थी पवनि, क्रोध क्षण क्षण में कीअं तो प्रकट थी वञे। केॾा बि लेप लॻायूं ॿाहिरि, क्रोध तुरंत तो अची वञे। चतुराई केॾी आहे ॻाल्हाइण में व्यवहार में, धोखो कीअं ॾींदा आहियूं, कूड़ कीअं ॻाल्हाए वठंदा आहियूं असां। थोरो सोचो त सही। चवनि था इहो सभु बेकाम अथव, इहे व्यर्थ अथव, कम अचण वारा कोन्हनि व। निंदा करते जन्म सिरानो, रोज़ तो ॿुधे निंदा न कर, निंदा न कर, पोइ बि निंदा कयूं था, ॿुधूं था। जन्म गुज़री वियो अञा वीचार न कयोसीं। कबहू न सिमरियो राम। प्यारा तूं उहे राम न चयो जीअं ध्रुव महाराज जपियो, प्रहलाद जपियो, उहे तूं भजन न कयो। कबीरदास जी चवनि था हाणे बि जाग, कह कबीर चेते नहीं मूर्ख मुगद गंवार, राम नाम जानियो नहीं कैसे उतरस पार। केवल राम राम चवण सां न, उनजी महिमा भी समझ कि तुंहिंजे मुख में जेको राम आ, जेको नाम आ, वो नाम राम को घट कोन्हे। ईअं महिमा समझी करे ऐं राम जी खे पंहिंजो समझी करे भजन कर। चओ हरे राम।